अस्सलामुअलैकुम नाज़रीन, हॉट प्रोग्राम में भली कार मैं तव्हांजी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, हॉट प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं मुल्क जी सियासी सूरत हाल जे हवाले सां। फवाद चौधरी जी गिरफ़्तारी खां पोइ हिन वक़्त जी जेका सूरत हाल आहे उन में परवेज़ इलाही जो जेको बयानु आहे उहो तमामु घणो अहम आहे। परवेज़ इलाही जो चवणु आहे त PTI खे अॻु में ई चयो हो त असेंबलियूं न टोड़ी वञनि। इमरान ख़ान जे वेझो जेके 2-3 माण्हू हुआ उन्हनि पार्टी जूं जड़ूं कटियूं आहिनि। इन ते बि ॻाल्हाईंदासीं। इन खां अलावा ॻाल्हाईंदासीं PTI जे इन बयान ते बि, जंहिं ते इमरान इस्माइल अॻूणे गवर्नर PTI जो चवणु आहे त जेकॾहिं ज़मान पार्क तरफ़ वधण जी कोशिश कई वई त पोइ जाती उमरा या बिलावल हाउस बि परे कोन आहिनि। इन हवाले सां ॻाल्हाइण जे लाइ असांखे सीनियर तर्ज़ निगार इनाम भट्टी साहब जॉइन कयो आहे। भट्टी साहब भली कार, तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। भट्टी साहब, छा चवंदव मुल्क जी जेका सियासी सूरत हाल आहे, इमरान ख़ान पारां KP कई पंजाब असेंबलियूं डिज़ोल्व करण खां पोइ क़ौमी तां जेके इस्तीफ़ा यकदम मंज़ूर कया विया स्पीकर पारां, उन खां पोइ सूरत हाल बजाए ठीक थियण जे असांखे वेतर सूरत हाल छिकताण तरफ़ ईंदे नज़र अचे थी। बिल्कुलु सभिनी इहा शइ शुरू में ई पाण चई त जेकॾहिं पंजाब असेंबली वञे थी त उन खां पोइ गिरफ़्तारियुनि जा इम्कान जेको आहे सो उहे तेज़ थी वेंदा ऐं ऐन मुमकिन आहे त ख़ुदि इमरान ख़ान ते प्रेशर वधे। ऐं तव्हांखे यादि हूंदो शायदि कंहिं प्रोग्राम में बि पाण इहो इन ते ॻाल्हायो त इन जे ई करे शायदि कोशिशि हूंदी परवेज़ इलाही जी त इन खां बचिजे। पर हाणे त परवेज़ इलाही इहो वाज़े करे छॾियो त हुन घणी कोशिशि कई त इन खां बचिजे, पर इमरान ख़ान जेको न कयो ही उन जे ई करे हाणे थिए पियो। ऐं शायदि मूंखे लॻे थो टकराव तरफ़ वधीक सूरत हाल वधंदी जेकॾहिं सरकार जे तरफ़ां इन ई तरह जी सोच रखी वई आहे त PTI जी क़यादत खे, मेन स्ट्रीम खे, सभिनी खे उन सॼी लपेट में आणे ऐं उन खां पोइ जेकॾहिं ज़मीनी चूंडूं पंजाब जूं कराई वेंदियूं त मुंहिंजे ख़्याल में मूंखे नथो लॻे त PTI को पोइ उनखे डाइजेस्ट करे या उनजे प्रेशर में अची चुपड़ी करे वेही रहंदी। जंहिं तरह जी जेका इमरान ख़ान जी सोच आहे हू हर हालत में टकराव वारी पोज़ीशन में वञण जी कोशिशि कंदो ऐं उन सां ई हुनजो फ़ाइदो बि थी सघे थो। ऐं अॼु जेको सदर आरिफ अलवी जो बयानु आयो आहे उन मां बि सूरत हाल ईअं ई पई लॻे, छाकाणि त हुन बि जेका चई आहे त ज़ुल्फ़िकार भुट्टो ख़तमु थी वियो पर पीपुल्स पार्टी ख़तमु न थी आहे, त यानी हिकिड़ी इहा एक्सट्रीम पोज़ीशन आहे त जेकॾहिं इमरान ख़ान खे इन तरह सां बि तव्हां हटाइण जी कोशिशि कंदव त PTI ख़तमु न थींदी। इहो हिकिड़ो सम्झो त हुन तरफ़ खां वरी हिकिड़ो मैसेज बि आहे। त आउं सम्झां थो जेके इनाम साहब, तव्हां सम्झो था त अफ़वाह जेके हुआ से इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जा हुआ, पर गिरफ़्तारी अहम अॻवान फवाद चौधरी जी बि थी वई। त इन हवाले सां जेका PTI जी स्टेटमेंट आहे PTI अॻवाननि जी, त जेकॾहिं ज़मान पार्क तरफ़ वञण जी कोशिशि कई वई त पोइ बिलावल हाउस या जाती उमरा बि परे कोन्हनि, त तव्हां सम्झो था इन तरह जा इम्कान मौजूदु आहिनि? ॾिसो, ही त जेको फवाद चौधरी खे गिरफ़्तार कयो वियो आहे इहो हिननि हिकिड़े क़िस्म जी जेका स्ट्रेटेजिक ट्रेप ठाहियो। उन स्ट्रेटेजिक ट्रेप में हिननि खे ख़बर हुई त जेकॾहिं सिधो फवाद चौधरी जो नालो खणंदा त हू निकिरी बि सघे थो या उते ई हुननि जी ॾाढो रुकावट अची सघे थी, जंहिंजे करे कंहिं न कंहिं तरह सां हुननि इहो लीक कयो त इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जो इम्कान आहे, जंहिंजे करे सभई पार्टी वर्कर्स वग़ैरह उन तरफ़ विया ज़मान पार्क तरफ़, त हिननि ॿिए पासे खां फवाद चौधरी खे जेको आहे सो गिरफ़्तार करे इस्लामाबाद रवाना थी विया। त इन में हाणे वरी जेका सूरत हाल आहे, जेकॾहिं PTI सम्झे थी त इन्हनि गिरफ़्तारियुनि जे बदिले में हू मुख़ालिफ़ जमायतुनि जे उन्हनि जे घरनि या उन्हनि जे जेको आहे सो मुख्य क़यादत जे आॾो जेको आहे सो उन्हनि जे घरनि जे आॾो इन क़िस्म जो को मुज़ाहिरो कंदा या इन क़िस्म जी का कंदा पेशरफ़, त उन सां त यकीन तौर ते हिकिड़ो सियासी टकराव ई वधंदो, जंहिंजे करे आऊं घटि में घटि सियासी तौर ते इनखे इन तरह सां ॾिसां थो त तव्हांजो एहतजाज जो हक़ आहे, एहतजाज खे उन तरह सां करणु खपे त जेको पॉलिटिकल तव्हांजो पंहिंजो हिकिड़ो स्टैंड जेको आहे उहो साम्हूं अचे। पर ही जेको हिक ॿिए सां ज़ाती इख़्तिलाफ़ ऐं मुखालफ़त वारे बुनियाद ते हिक ॿिए जे साम्हूं टकराव में अचणु जेको आहे इहा सूरत हाल ख़राबु थी सघे थी। इन सां पोइ सुभाणे वरी ईअं थींदो त पीपुल्स पार्टी जा वर्कर बि वरी कंहिंजे घर जे आॾो वञी करे कुझु कंदा, त इन सां ई मूंखे लॻे थो पोइ का टीं स्ट्रेटजी जंहिं धुर जी का ठहियलु हुजे उन्हनि खे इहो जवाबु मिली सघे थो त मुल्क जूं हालतूं कंट्रोल खां ॿाहिरि निकिरण वारियूं आहिनि या मुल्क जे अंदरि अमन अमान जी सूरत हाल जेको आहे ख़राबी तरफ़ वधण वारी आहे, जंहिंमें खाना जंगी जो बि नालो ॾेई सघिजे थो उनखे, या टकराव जो मुख़्तलिफ़ जमायतुनि जो हिक ॿिए जे विच में उनजो बि नालो ॾेई सघिजे थो, ऐं ईअं करण सां उन कंहिं टीं धुर खे को मौक़ो मिली सघे थो। तंहिंजे करे आउं सम्झां थो सियासी मुखालफ़त, सियासी एहतजाज ऐं सियासी तरीक़े सां उन्हनि खे सभिनी धुरनि खे सोचणु खपे। ख़ुदि आउं सम्झां थो हुकुमरान जमायत खे बि इन तरह सां सोचणु खपे त जॾहिं तव्हां हेतिरे अरसे खां वठी उन्हनि जूं इस्तीफ़ाऊं मंज़ूर न पे कयूं
ही पंजाब असेंबली ऐं KPK असेंबली जे वञण सां हिकिड़े ई धक में तव्हां सभु जूं सभु एप्लीकेशन मंज़ूर करे छॾियूं ऐं जेको तव्हां पहिरीं अॻे जवाबु ॼाणायो पए त हर मेंबर जंहिं इस्तीफ़ा ॾिनी आहे उहो इन पर्सन प्रेज़ेंट थी करे पंहिंजी इस्तीफ़ा जी तस्दीक कराए, उहो तव्हांजो शर्त यकदमि ख़तमु थी वियो ऐं हाणे रातो ई राति तव्हांखे इहा ख़बर पइजी वई त उहो सभिनी जूं इस्तीफ़ाऊं क़बूल कजनि थियूं। त इहो बि ख़ुदि हिकिड़ो सरकार जे तरफ़ां ग़लति एक्शन आहे जंहिंजे करे इनाम साहब तव्हां सम्झो था त नून लीग सां बि ईअं माज़ी में थींदो रहियो आहे। छा नून लीग एतिरो वसी सियासी तजर्बो रखण जे बावजूदि इंतकामी सियासी कार्रवाइयुनि जे प्रोसेस खे तजर्बे खे वरी दोहराईंदी? ऐं इहो बि ॿुधायो त छा इहे गिरफ़्तारियूं या इन तरह जा मामलनि सां हुकूमत सम्झे थी त इमरान ख़ान जी जेका स्ट्रेंथ आहे उहा कमज़ोर थींदी जॾहिं त इमरान ख़ान जीअं तव्हां वारी ॻाल्हि त पहिरीं खां वधीक एग्रेसिव मोड में साम्हूं ईंदो, छो त हुन वटि विञाइण जे लाइ हाणे कुझु बि कोन्हे? सभिनि हिते तव्हां माज़ी इन्हनि सभिनी जमायतुनि जो ॾिसंदो, नवाज़ लीग नून लीग जेका आहे कहिड़े दौर में इंतकामी सियासत न कई आहे, ख़ुदि पीपुल्स पार्टी कहिड़े दौर में इंतकामी कार्रवाई न कई आहे। भुटे जे दौर खां वठी करे इंतकामी कार्रवायूं मुखालफ़नि जे ख़िलाफ़ ईअं ई थींदियूं रहियूं। सरकारी मशीनरी हमेशह हुकूमत जे इशारे ते इस्तेमालु थींदी रही आहे ऐं जॾहिं उहो वक़्तु गुज़री वेंदो आहे पोइ ख़ुदि उहे पाण बि उन जॾहिं फंदे में फासंदा आहिनि त पोइ वरी पंहिंजूं बि ग़लतियूं तस्लीम कंदा आहिनि ऐं पाण बि ॿुधाईंदा आहिनि त असां खां बि ईअं थियो। त तव्हां राणा सनावला जी गिरफ़्तारी जो हींअर ताज़ो जेको आहे हिन दौर जो उहो वाक़ियो आहे, हाणे वरी हिननि सां थिए थो। माज़ी में तव्हां पोइ ते वेंदो त जनाब दुख्तार भुटे जे दौर में बि उन जा जेके बि सियासी मुखालिफ़ हुया उन्हनि खे ईअं ई उन वक़्त में त हिकिड़ो हुननि कानून लागू करे छॾियो त कंहिंखे बि तव्हां रिटेन करे पब्लिक जेको आहे सो अमन अमान जे लाइ चाहो हुनखे DPR जेको आहे डिटेंशन फॉर पब्लिक रिस्टोरेशन जे हिसाब सां उहो करे उनखे कंहिंखे बि गिरफ़्तार करे छॾींदा। ऐं इहा सॼी साॻी मशीनरी उन वक़्त में FIA बि हो त उन वक़्त में इहा सॼियूं जेके बि इदारा उन वक़्त में ठहिया उन्हनि बि ईअं कयो। उन खां पोइ जेको थींदो रहियो आहे हर दौर में ईअं थियो आहे त सियासतदान अञा ताईं इन मां सिखनि कोन था त सियासत खे सियासत रहणु ॾिजे, सियासत खे सियासी बुनियाद ते हिक ॿिए खे कटिजे ऐं अॻिते वधिजे, बल्कि ही उनजे बजाए जेको सियासी मुखालफ़त में हिक ॿिए सां पलांद वठण वारो तरीक़ो आहे ऐं हिक ॿिए खे ग़लति केसनि में कंहिंखे मेह जी चोरी जे केस में ॿधायो, कंहिंखे जेको आहे सो कंहिं घर जी चोरी जे केस में ॿधायो, कंहिं ते कंहिं कूड़ा केस करायो, इहे सभु शयूं हिते सियासत में थींदियूं रहियूं। त तंहिंजे करे हिन वक़्तु बि जेका मौजूदा जमायत आहे उहा शायदि उन ई तरीक़े ते हले थी पई ऐं यकीनी तौर ते ख़ुदि PTI बि ईअं ई कयो, ही बि ईअं कनि था त नतीजे में छा थींदो? सुभाणे जॾहिं तव्हां वरी कंहिंखे बि इक़्तिदार मिलंदो त हू बि ईअं ई कंदा। तव्हां FIA जो DG जेको साबिक़ा बशीर मेमन जो हुनजो जेको इंटरव्यू आयो उहो ख़बर न आहे केतिरो कूड़ या सच, पर हिकिड़ो माण्हू पंहिंजी ज़ुबानी जॾहिं जेका शइ चए थो त हुन ते घटि में घटि ओतिरे ताईं यकीन करे सघिजे थो जेतिरे ताईं कोई हुनखे ग़लति साबित न करे। त हुन बि इहो ई ॿुधायो त हुकूमत जेका आहे सा कीअं कंहिं मुखालिफ़ खे कहिड़नि केसनि में फासाए कीअं जेको आहे सो बंदि करणु चाहिनि था। त इहा शइ जेका आहे सरकार खे सभिनी जमायतुनि खे जेके बि पार्टियूं इक़्तिदार में अचनि थियूं उन्हनि खां इहो विसरी थो वञे त इक़्तिदार जी मसनत ते वेहण खां पोइ ज़िम्मेवारी सां इक़्तिदार करण जे बजाए सिर्फ़ु पंहिंजी सियासी दुश्मनी पाड़णु ऐं पंहिंजी सिर्फ़ु जेको आहे इक़्तिदार खे टूल बख़्शण लाइ हर उहो कमु ग़लति करे सघनि था जंहिंजी पोइ ॿाहिरि निकिरी करे मुखालफ़त कंदा आहिनि। त इहो ग़लति अमल आहे, उनखे सियासी तौर ते कंहिं बि तरह सां सही नथो सम्झां ऐं सिखणु खपे। हींअर मेच्योरिटी इहा आहे त ख़ुदि हिन जमायत खे बि सिखणु खपे। छा अञा तव्हां इन ई तरीक़े सां हलंदव त अॼु बि हींअर जेको आहे हेतिरे अरसे खां पोइ पाकिस्तान जो सियासी तौर तरीक़ो सियासतदाननि जो सियासी जमायतुनि जो इहो ई हूंदो। हाणे हीअ हुकूमत वेंदी वरी मथां जेकॾहिं PTI जी हुकूमत अचे त वरी उहो साॻियो ई इंतकाम ऐं इहो हिकिड़ो वरी सभिनि नेचुरल फिनामिना बि थी थो वञे, हिकिड़ो फितरी अमल थो थिए त हिकिड़ो माण्हू जंहिं तरीक़े सां हुनखे हुनजी तज़लील करे गिरफ़्तार करे थाणे ते पहुचायो थो वञे, सुभाणे जॾहिं उहो ख़ुदि मिनिस्टर थींदो ऐं हुन वटि जेकॾहिं को अहिड़े क़िस्म जो मनसब हुजे त हू छा सोचींदो? हुन वटि पहिरियों ई हुन ज़हन में दिमाग़ में दिलि में ख़्यालु इहो ई ईंदो त मूंसां माज़ी में जिन जेको कुझु कयो पहिरीं त उन्हनि खां पलांद वठां। इनाम साहब इहो ॿुधाइजो त इमरान ख़ान जो हींअर ॿियो मुतालबो KPK पंजाब में चूंडनि जे हवाले सां बि आहे। छा हुकूमत इन मोड में नज़र अचे थी त आइनी तरह जेके 90 डेज़ आहिनि 3 महीना उन्हनि में चूंडनि जी तारीख़ अचे, छो त इलेक्शन कमीशन बि इन तरह लिखी चुकी आहे त आइनी प्रोसेस खे फॉलो कयो वञे ऐं हुकूमतूं जेके आहिनि से निगरान सेटअप जेको आहे उहो चूंडनि जी तारीख़ अनाउंस करे। त इन ते हुकूमत जो मोड ऐं टोन कीअं पिया ॾिसो? पहिरीं त सभिनि मूंखे त हिकिड़ो वॾे खां वॾो अंदेशो इहो थो लॻे इलेक्शन जे न थियण जो जेको आहे फाइनेंशियल
तव्हांखे यादि हूंदो 2 ॾींहं पहिरीं शायदि इलेक्शन कमीशन 47 अरब रुपयनि जी डिमांड कई आहे त ही सिर्फ़ु 2 जेके असेंबलियूं हुन KPK ऐं पंजाब जी उन्हनि जे ज़मीनी चूंडुनि जे लाइ 47 अरब रुपया खपनि ऐं आहिनि मुमकिन आहे त इन में हुननि वटि इन्हनि शयुनि जी जेकॾहिं हू अदायगी हुकूमत करण खां फ़िलहाल डिले कंदी त हिकिड़ो जवाबु उहो ॼाणाए सघे थी। ॿियो अप्रैल में रमज़ान शुरू थी वेंदो, अप्रैल में 90 ॾींहं जेके थियनि था उन में रमज़ान वारी ईद जेका आहे उहा मथां अची वेंदी। इहे सभु जवाब ॼाणाए कंहिं न कंहिं तरह सां हुनखे डिले कराए सघनि था ऐं मूंखे लॻे थो त हुकूमत जेतिरे तोणी पंहिंजे हिसाब सां हुननि खे का शइ सिधी थींदी नज़र न ईंदी त PDM त जेको आहे न चाहींदी त इलेक्शन ते हू कंहिं न कंहिं तरह सां हुनखे ड्रेग वठाइणु शुरू कंदा ऐं आहिनि मुमकिनात जेकॾहिं इन ड्रेग जे पुठियां के ॿियूं धुरियूं बि उन में आहिनि उन्हनि जो बि इंट्रस्ट आहे त पोइ इहा ड्रेग त वरी अञा घणी ॾिघी बि थी सघे थी जेकॾहिं टकराव में सॼे मुल्क जे अंदरि इलेक्शन्स जूं डेट्स जेकॾहिं नथियूं अचनि ऐं PTI उन खां पोइ इन टकराव में हली थी वञे त उन टकराव जे नतीजे में पोइ यकीनी तौर ते का हिकिड़ो टियों ई वञी ऑप्शन बचे थो जेको वरी हिन वक़्तु अहिड़ियुनि ॾुखियुनि हालतुनि में जेके हींअर ख़बरूं अचनि पियूं त जेको पेट्रोल जूं क़ीमतूं एतिरियूं 100% उन्हनि खे वधाइण जे लाइ प्रेशर आहे ऐं गैस ऐं बिजली जा बिल जेके आहिनि एतिरा जेको आहे सो उनजो टैरिफ वधाइण जो जेको प्रेशर आहे त PDM आहिनि मुमकिन आहे इन ई तरीक़े सां उतो भॼण बि चाहींदी हुजे त टकराव खां पोइ जेकॾहिं उहे हिन मां निकिरी वञनि ऐं इलेक्शन जे लाइ हुननि खे बि कुझु को मवाद मिली वञे न त ॿी सूरत में त हींअर ॾाढो ॾुखियो थो नज़र अचे। ऐं वरी ॾिसजे त सुभाणे जेकॾहिं मरियम नवाज़ पहुचे थी त हू कहिड़ो मैसेज खणी मार्केट में लहे थी छाकाणि त हुनजी लंडन खां वापसी जेका आहे ख़ुदि उन में बि हिकिड़ो को न को मैसेज हूंदो जंहिंमां नज़र ईंदो त वाक़ई इलेक्शन थियनि थियूं या इलेक्शन न पियूं थियनि। जी सभी ठीक, वॾी महिरबानी इनाम साहब, तव्हां पंहिंजो तर्जुयो ॾियण लाइ असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। नाज़रीन, इनाम भट्टी तर्जे निगार असां सां गॾु इनाम भट्टी जो चवणु हो त हिन वक़्तु PTI तमामु घणे एग्रेसिव मोड में नज़र अचे थी। बज़ाहिर इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जा अफ़वाह पखेड़े फवाद चौधरी जी गिरफ़्तारी कई वई, पर हुकूमत खे इन तरह जी इंतकामी सियासत ते यकीन न रखणु घुरिजे। माज़ी जी जेकॾहिं असां हिस्ट्री ॾिसूं त नून लीग हमेशह इन तरह जी सियासत कंदी रही आहे। जेकॾहिं इंतकामी सियासी कार्रवायूं हिक ॿिए जे ख़िलाफ़ थींदियूं रहियूं त मुल्क जी मुआशी सूरत हाल तमामु घणी ख़राब आहे ऐं इन सूरत हाल जो फ़ाइदो का टी धुर बि वठी सघे थी। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं। वक़्तु थियो आहे मुख़्तसिर वक़फ़े जो, वठूं था वक़फ़ो। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम के सिलसिले के अॻिते वधाईंदासीं। मुल्क जी सियासी सूरत हाल के हवाले से इन वक्त ॻाल्हाइण जे लाइ असांखे सेनेटर ऐं पीपल्स पार्टी के सीनियर तरीन अगवान ताज हैदर साहब ज्वाइन किया है। ताज साहब वेलकम कहती हूँ, आपने प्रोग्राम में ज्वाइन किया। ताज साहब क्या कहेंगे, इस वक्त जो मुल्क में एक तनाव और गर्मा गर्मी वाली सूरत हाल है, खासकर अगर पंजाब की सियासी सूरत हाल के हवाले से कहें फवाद चौधरी की गिरफ्तारी के बाद, क्या कहेंगे आप? मेरे ख्याल से जिस तरीके से उन्हें अदालत में पेश किया गया वो तरीका नामुनासिब था कि हथकड़ियाँ डालने की या सर पे वो चादर वगैरह डालने की, वो कोई उससे एक मतलब इंतहाई नामुनासिब था, उसको नहीं होना चाहिए था। जहाँ तक केस का ताल्लुक है उन्होंने कुछ बातें की थी, उसके ऊपर FIR हुई है, उस पर केस चला है वो, लेकिन वो तरीका जो था वो बहुत ही तौहीनामेज़ था, मेरे ख्याल से दुरुस्त नहीं था। ठीक, ताज साहब, अपोजिशन की अगर बात की जाए PTI की, तो वो इसको इंतकामी कार्रवाइयों से कनेक्ट करें। उनका कहना है कि नून लीग की ये हमेशा नून लीग का वतीरा रहा है कि वो जब भी हुकूमत में आती है, इख्तिदार में आती है तो इंतकामी कार्रवाइयां करती है। तो आप समझ रहे हैं कि फवाद चौधरी ने जिस तरह की स्टेटमेंट दी, आवाज नहीं आ रही जी ताज साहब, PTI का कहना है कि नून लीग इंतकामी कार्रवाइयों पर उतर आई है, तो आप समझ रहे हैं कि इस गिरफ्तारी को सियासी गिरफ्तारी बनाने की कोशिश की जा रही है, या आप समझते हैं कि फवाद चौधरी ने जिस तरह का बयान दिया उस पर यह गिरफ्तारी बनती थी? नहीं, वो जो बयान दिया वो तो जाहिर है कि बहुत बड़ी तौहीन है। फिर उसमें जो तकलीफ की बात थी वो ये कि मेंबर साहिबान के घर वालों को भी धमकी दी गई, ये किसी तौर पे भी मुनासिब नहीं था। और इसको अगर उससे मिला के देखें कि तालिबान को इमरान खान ने अभी 5-6 दिन पहले जो बयान दिया है कि जी मैं लेके आया था और मुल्क में खोरेजी बढ़ेगी अगर इनकी बात नहीं मानी गई,
تو اس پس منظر میں یہ اور زیادہ بات ہو جاتی ہے. میرے خیال سے اس طریقے سے توہین کرنا کسی بھی شخص کی وہ مناسب نہیں ہے. اور یہ ایک روٹین بن گیا تھا کہ مسلسل پی ٹی آئی کے لیڈر جو تھے وہ الیکشن کمیشن کی توہین کر رہے تھے. قانون کے تحت اس پہ سزا ہے، اور اگر الیکشن کمیشن نے ایف آئی آر کاٹی ہے تو میں سمجھتا ہوں کہ اس کا بہت مستحکم گراؤنڈ ہے اس کا. لیکن میں ایک بار پھر کہوں گا کہ عدالت میں جیسے پیش کیا گیا وہ طریقہ انتہائی غیر مناسب تھا. ٹھیک، طریقہ کار آپ کہہ رہے ہیں کہ غیر مناسب تھا. طاہر صاحب یہ بتائیے گا کہ عمران خان نے کل کہا کہ ان کو گرفتار نہیں کیا جا سکتا، یہ حکومت ان کو گرفتار نہیں کر سکتی. تو آج جو عمران اسماعیل نے بھی بات کی ہے کہ اگر زمان پار کی طرف جانے کی کوشش کی گئی تو بلاول ہاؤس بھی دور نہیں، جاتی عمرہ بھی دور نہیں. تو آپ سمجھتے ہیں کہ اس طرح کا جو ماحول ہے یا اس طرح کی گفتگو ہے، کیا پی ٹی آئی کے مزید ارکان کی گرفتاریوں کا خدشہ ہے پی ٹی آئی کو؟ دیکھیے، ہم ان مراحل سے گزرتے رہے ہیں، اور ہم تو جب بھی کوئی گرفتار کرنا آتا ہے اس کو عزت سے بٹھاتے ہیں، چائے پلاتے ہیں، اور پھر ہنسی خوشی اس کے ساتھ چلے جاتے ہیں. ہمارا تو طریقہ یہ ہے. اب ان کا اگر یہ طریقہ ہے کہ گرفتاری نہیں ہونے دیں گے تو ان کو مبارک. لیکن آپ نے بارہا دیکھا ہے کہ ہمارے کسی نے بھی کبھی یہ نہیں کہا کہ گرفتار نہ کرو، یا بلکہ میں تو ایک دفعہ پولیس والوں کی گاڑی نہیں تھی تو اپنی گاڑی میں جی میں ان کو پولیس والوں کو بٹھا کے تھانے پہنچا تھا، فیروز آباد تھانے، تو جہاں پہ ہمیں رکھا گیا تھا پھر جیل میں ہمیں بھیجا گیا. تو ان کی وہ گاڑی کا انتظار کر رہے تھے. میں نے کہا یار کب تک کھڑے رہو گے؟ میں تو اپنی گاڑی میں چھوڑ کے آیا تھا. ہمارا تو یہ طریقہ ہے. ٹھیک، طاہر صاحب یہ فرمائیے گا کہ عمران خان کا مطالبہ ہے کہ پنجاب اور کے پی کے اسمبلیاں جیسے ڈیزالو ہوئی ہیں تو 90 ڈیز کے اندر، 90 دن کے اندر جو ہے وہ انتخاب کے عمل کو یقینی بنایا جائے. جیسے کہ الیکشن کمیشن نے بھی کہا کہ 47 ارب روپے کا خرچہ ہے. اس وقت جو معاشی صورتحال ہے وہ بھی آپ کے سامنے ہے. تو آپ سمجھتے ہیں کہ حکومت جو ہے، اتحادی حکومت جو ہے وہ اس موڈ میں ہے کہ کے پی کے یا پنجاب میں جو ہے انتخابات کروائے جائیں، یا پھر یہ انتخابات جنرل الیکشنز تک جو ہیں وہ ملتوی ہوں گے؟ دیکھیے، اس میں ساری بات یہ ہوتی ہے کہ اپوزیشن اپنی بات کہنے کے لیے کس حد تک جا رہی ہے. تو یہ ایک ہم نے تو انہیں یہی مشورہ، ہمیشہ کوشش ہماری کہ اسمبلیاں نہ ٹوٹیں، چاہے حکومت وہاں تھی، حکومت تھی ان کی وہاں پہ، اس کے باوجود ہم ان سے کہہ رہے تھے کہ جی اسمبلیاں نہ توڑیں کیونکہ یہ ملکی مفاد میں نہیں تھا. جی لیکن بہرحال وہ شاید ملکی مفاد کا اتنا خیال نہیں کرتے جتنے ذاتی مفاد کا کرتے ہیں. تو انہوں نے یہ کیا ہے، لیکن اس میں میں سمجھتا ہوں کہ ذاتی مفاد بھی ان کو نہیں ملے گا اس میں. لیکن آئینی کا تقاضا یہ ہے کہ 90 دن کے اندر اندر انتخابات ہونے چاہیے. طاہر صاحب، آپ کا سیاسی تجربہ کیا کہتا ہے؟ آپ نے یہ بات تو ایڈمٹ کی کہ آئینی تقاضا ہے کہ 90 دن کے اندر انتخابات ہونے چاہیے. آپ کو انتخابات 90 دن کے اندر ہوتے نظر آ رہے ہیں یا نہیں آ رہے؟ اب یہ تو کوئی نجومی آپ کو بتائے گا، یا بولٹن مارکیٹ پہ سٹا ہوتا ہے کہ کیا ہو رہا ہے کیا نہیں ہو رہا. ہمارا تو سیاسی کارکن ہے، تو پیشین گوئیوں کے بجائے ہم تو جو آج کا مسئلہ ہے اس کے اندر ہم منہمک رہتے ہیں. اور یہی ضروری ہے کہ بجائے اس کے کہ ہم آگے کے بارے میں سوچتے رہیں، جو چیز سامنے ہے اس کو حل کرنے کی کوشش کریں. تو اس وقت جو بڑا مسئلہ یہ ہے وہ کہ ایک اچھا منشور پنجاب کے لیے اور پختونخوا کے لیے بنایا جائے جو پرو پیپل بھی ہو اور پریکٹیکل بھی ہو. تو ہم تو اس میں لگے ہوئے. ٹھیک، طاہر صاحب ایک دوسرا بڑا مسئلہ بلدیاتی انتخابات کے دوسرے مرحلے کے بعد میئر، ڈپٹی میئر اور مینڈیٹ کا جو معاملہ ہے پیپلز پارٹی اور جماعت اسلامی کے درمیان، اس حوالے سے کیا کہیں گے؟ ابھی تک جو صورتحال ہے اس میں پیپلز پارٹی 90 سیٹوں سے سب سے پہلے نمبر پہ ہے، جماعت اسلامی دوسرے اور پی ٹی آئی تیسرے. لیکن جماعت اسلامی بضد ہے کہ میئر
جو ہے وہ ان کا حق ہے. کیا کہیں گے آپ؟ میرے خیال سے جواز تو نہیں بنتا اس کا. مطلب جس کی سیٹیں زیادہ ہیں میئر اسی کا ہونا چاہیے. لیکن انہوں نے بھی اس خواہش کا اظہار کیا ہے کہ مل کے چلیں. ہماری بھی کوشش یہ ہے کہ مل کے چلیں اور دوسری جماعتوں کو بھی ہم ساتھ لے رہے ہیں. صرف تحریک انصاف ایسی جماعت ہے کہ جس کو ہم ساتھ نہیں لے رہے. لیکن میرے خیال سے کوئی نہ کوئی حل نکل آئے گا بیٹھ کے اس کا. بہت شکریہ تاج حیدر صاحب، آپ نے اپنا تجزیہ دینے کے لیے ہمیں پروگرام میں جوائن کیا. ناظرین، پیپلز پارٹی جو سینئر سیاسی اگواणी سینیٹر تاج حیدر صاحب سان گڈو تاج صاحب جو چوڻ ہو ته آئيني تقاضو یا آئيني گھرج اها ہی آهي ته پنجاب ۽ KPK میں 90 ڏينهن اندر چونڊون ٿيڻ گهرجن. بهرحال تاج حیدر جو چوڻ ہو ته هو نجومي ناهي جو ٻڌائي سگهي ته چونڊون ٿينديون يا نه ٿينديون، پر موجوده صورتحال کي ڏسندي هن جو اهو ئي چوڻ هو ته چونڊون کي جو انعقاد یقيني ٿيڻ گهرجي. فواد چودھری جي گرفتاري جي حوالي سان تاج حيدر جو چوڻ هو ته فواد چودھری جنهن طرح جو بيان ڏنو آهي یا ادارن ۽ ان جي خاندانن کي جنهن طرح جون دھمڪيون ڏنيون آهن ان جي گرفتاري هڪڙو قانوني جواز هو، پر جنهن طريقي کار کي رکي ڪري گرفتار ڪيو ويو ان کي هٿڪڙيون هڻي یا ان جي منهن کي کپڙو ڏئي ان جي يقينن تاج حيدر صاحب چيو ته مذمت ڪجي ٿي. پروگرام جي سلسلي کي جاري رکنداسين. وقت ٿيو آهي مختصر وقفي جو. وٺون ٿا وقفو. ویلکم بیک ناظرین. پروگرام جے سلسلے کے اڳिते वधाईंदासीं. हाणे ॻाल्हि कंदासीं मरियम नवाज़ जी वापसी ऐं नून लीग जी हिकमत अमली जे हवाले सां. गॾोगॾु इन ते बि ॻाल्हाईंदासीं त KPK ऐं पंजाब में चूंडनि जे मामले ऐं ॿियनि मामलनि ते इत्तेहादनि जी अहम गॾिजाणी थी आहे. वज़ीर आज़म हाउस में अॼु वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं PDM सरबराह पिणु मुलाक़ात कई. इन हवाले सां ॻाल्हाइण जे लाइ असांखे सीनियर सहाफ़ी ऐं तर्ज़ निगार अमजद इकबाल साहब ज्वाइन कयो है. अमजद साहब वेलकम कहती हूँ, आपने प्रोग्राम में ज्वाइन किया. जी बहुत शुक्रिया. अमजद साहब, सबसे पहले ये बताइएगा कि इस वक्त पंजाब में सियासी तनाव बढ़ते हुए नजर आ रहा है. क्या कहेंगे गर्मा गर्मी के हवाले से? PTI की क्या हिकमत अमली है, क्योंकि इमरान खान की मुलाकातें और मुशावरत भी जारी है? देखिए, सबसे पहली बात तो यह है कि जो PTI की हिकमत अमली की बात है, जहाँ तक PTI इस वक्त किसी क्लैरिटी में नजर नहीं आती, ठीक है, उसको एक अबहाम पाया जाता है. आज चौधरी परवेज लाई ने यहाँ पे एक तकरीब में खिताब करते हुए खुलकर ये बात की. उन्होंने कहा जी मैंने बहुत कहा था कि ये असम्बलियाँ ना तोड़ें. अब देखिए गिरफ्तारियां शुरू हो गई हैं. मैंने बार बार कहा था और उन्होंने नाम लेकर कहा कि पहला पकड़ा गया, लफ्ज़ ये इस्तेमाल किया गया कि एक पकड़ा गया, अभी 4 लोग और हैं. उसमें उन्होंने कहा ये 5 लोगों ने असेंबली तोड़वाई. और अब यानी इससे ये जाहिर होता है कि जी के अब PTI और इस वक्त चौधरी परवेज लाई PTI का हिस्सा है और इमरान खान के साथ बज़ाहिर नजर भी आते हैं. लेकिन उनकी तरफ से इस तरह की तनकीद करना और जिन लोगों का उन्होंने निशानदेही की उसमें जो सीनियर मिनिस्टर थे पंजाब के, मियां असलम इकबाल वो थे, मियां महमूद रशीद थे, वो इमरान खान के बहुत करीबी समझे जाते हैं. और उनके हवाले से इनका कहना है कि ये लोग असेंबली तोड़वाने में इन्होंने सारा किरदार अदा किया और इसका नुकसान हुआ. दूसरी तरफ बात यह है कि जहाँ तक PTI की हिकमत अमली की है, PTI की हिकमत अमली तो ये है कि इमरान खान साहब ने एहतजाज की कॉल दी थी, लेकिन कल लाहौर के अंदर हमें किसी तरह का कोई इज्तिमा जिसको आप कह सकते हैं कोई नजर नहीं आया, एहतजाजी मुजाहरा नजर नहीं आया. और उसमें हमें बिल्कुल खामोशी सी छाई रही. अब मामला ये है कि ये एक जो चौधरी फवाद की गिरफ्तारी और उसके बाद का जो रद्द-ए-अमल हमें सामने नजर आ रहा है, उससे तो यूं जाहिर होता है कि जैसे PTI दिफाई पोजीशन पर चली गई हो. क्योंकि अब जो प्रोग्राम नजर आ रहा है हुकूमत का, शायद और गिरफ्तारियां होंगी, अभी कोई और लोग भी गिरफ्तार हो सकते हैं. और उसमें ये देखिए जितनी ब्यूरोक्रेसी थी, जो सारी चौधरी परवेज लाई ने मुख्तलिफ जगह पर जितने भी सेक्रेटरीज, इवन के DG एंटी करप्शन लगाए थे, जिन्होंने सारे केसेस वापस किए थे, उन सबको तब्दील कर दिया गया. यहाँ से ट्रांसफर उनकी हो चुकी हैं, कुछ को अस्ती बना दिया गया और उनकी जगह बहुत से वो दूसरे लोग जो इससे पहले हमजा शहबाज के दौर में लगाया गया था, उनको भी पोस्टिंग मिली हैं
اور ان کے علاوہ یعنی نئے لوگ سارے وہاں پہ آ گئے ہیں ان سارے اہم سیٹوں کے اوپر، اور یہ سلسلہ ابھی جاری ہے. آج بھی امکان ہے کچھ تبادلے ہوں گے اور یہ سلسلہ اگلے 1-2 روز میں مزید جاری رہے گا. تو اس میں جو اس ساری صورتحال کا مطلب یہ ہے کہ دوسری طرف جو نون لیگ ہے اس وقت، مسلم لیگ نون، وہ بڑے اگریسو موڈ میں نظر آتی ہے. اور مریم نواز کی واپسی کا آپ نے ذکر کیا، مریم نواز کی واپسی کی تیاریاں ہو رہی ہیں، یعنی استقبال کی تیاریاں یہاں پہ ہو رہی ہیں کہ ہم ان کا اچھا استقبال کرنا چاہتے ہیں. یہ نون لیگ کا پروگرام ہے. اور وزیر اعظم بھی آپ گزشتہ ہفتے کے دوران انہوں نے 2 دفعہ لاہور کا وزٹ کیا اور انہوں نے یہاں پہ ملاقاتیں بھی کی. کل بھی وہ یہاں پہ موجود تھے. یہاں مسلم لیگ نون کی جو قیادت ہے اس کے ساتھ ملاقات بھی ان کی ہوئی، میٹنگز ہوئی، یہ سارا. لیکن وہ ساری پلاننگ یہی ہے کہ کس طرح سے ہم نے یہاں پہ پنجاب کے اندر اپنا ہولڈ کرنا ہے. تو اس سے جو اس وقت جو ہمیں جو 10 دن پہلے کی پوزیشن تھی اور آج کی اگر ہم یہ کہیں تو ہمیں یکسر تبدیل نظر آتی ہے. اس میں ہمیں کسی جگہ اس طرح کی جس طرح 10 دن پہلے پی ٹی آئی اگریسو تھی، جس طرح سے وہ جس مورائل میں تھی، اس میں اب نظر نہیں آتی. لیکن ہمیں دوسری طرف وہ جو مسلم لیگ نون ہے وہ بڑی اگریسو اور وہ آگے بڑھتی ہوئی نظر آتی ہے. اور جب مریم آ جاتی ہیں پہلے فیز میں تو پھر یہ مسلم لیگ نون کا مورائل اور بھی بہتر ہو سکتا ہے. ٹھیک. امجد صاحب یہ بتائیے گا کہ مریم نواز بڑا جارحانہ انداز رکھتی ہیں، آپ سمجھتے ہیں کہ مریم کی واپسی سے جو اسٹرینتھ ویک ہوئی ہے نون لیگ کی، اس کو مضبوط کرنے میں مریم کا کتنا اہم کردار ہوگا؟ اور مزید گرفتاریوں کے حوالے سے آپ نے بات کی، کیا کوئی نام گردش کر رہے ہیں پی ٹی آئی کے کچھ رہنماؤں کے مزید گرفتاریوں کے حوالے سے؟ دیکھیں اس میں جو پہلی بات تو یہ کہ مریم نواز کی واپسی سے ایک جس طرح سے آپ یہ کہہ سکتے ہیں کہ نون لیگ کے ورکرز میں ایک جوش پایا جاتا ہے، وہ ایک ان کے اندر ہے کہ یہ اگر یہ قیادت یہاں پہ آتی ہے تو پھر وہ ایکٹیو ہوں گے. اور جب یہاں پہ ایک جس طرح سے مسلم لیگ نون کی جو قیادت ہے، جس میں آپ لوکل قیادت کی بات کر لیں یا ان کی مرکزی قیادت کے لوگ بھی، وہ اس میں بڑے ایکٹیو نظر آتے ہیں کہ ہم نے اپنے لوگوں کو جس طرح سے پی ٹی آئی نے چارج کیا تھا اس طرح ہم بھی چارج کریں گے اور ان کو منظر پر لائیں گے، تاکہ وہ جو ہم نے جو ڈاؤن ہوا تھا جو سلسلہ، اس کو ایک ویو بنانے کی بات ہے اور اس کو بنائیں گے. اور ان کا فوکس بھی یہ ہے کہ اگر جس وقت بھی ابھی شیڈول تو نہیں ہوا، ابھی ڈیٹ بھی نہیں باقاعدہ ہوئی پنجاب میں الیکشن کی، تو جب یہ الیکشن کی ڈیٹ آ گئی تو اس وقت یہاں پہ مریم موجود ہوں گی اور وہ اگر 2-3 جلسے اچھے کر لیتے ہیں تو پھر ان کی ایک بن سکتی ہے، ہوا بن سکتی ہے. اور گرفتاریوں کے حوالے سے دیکھیے یہاں پہ بہت سے ایسے کیسز تھے نا، ان کا اب کسی کا نام اگر لینے کی بات ہے تو دیکھیے کل چودھری پرویز لائی کے جو بھائی ہیں ان کے خلاف مقدمہ درج ہو گیا جو ان کے ساتھ ہیں، اور وہ جو ایم این اے کو اغوا کرنے کی جو لیک ہوئی تھی آپ کو یاد ہوگا، ان کی اس کے اوپر ایک مقدمہ درج ہو گیا. اسی طرح سے گجرات کی اسپیشلی میں بات یہ کر رہا ہوں کہ وہاں پہ چودھری پرویز لائی کے حوالے سے کہ ان کے ضلع کے جو ڈی سی ڈی پی او تبدیل کر دیے گئے ہیں، وہاں پہ ایسے لوگوں کو لگایا گیا ہے کہ تاکہ وہ اگر کسی وقت ان کے خلاف بھی کوئی ایسی کارروائی کرنی پڑے تو اس میں رکاوٹ نہ ہو. دوسری طرف جہاں تک میں نے ذکر کیا جن لوگوں کا، اس میں ان سب کے خلاف یہاں پہ ایک تو کیسز آلریڈی موجود ہیں اور جتنی لاہور کی قیادت ہے پی ٹی آئی کی ان کے خلاف کیسز موجود ہیں. اس میں سے کچھ کیسز جو فارغ کیے گئے تھے، کچھ کیسز جو بند کی گئی تھی فائلیں، ان کو دوبارہ سے کھولا جا رہا ہے. اور خصوصی طور پر اینٹی کرپشن کے پاس یہ اختیار موجود ہے کہ کسی بھی انکوائری کو آن کر کے اور شروع کر کے وہ کسی کو گرفتار کر سکتے ہیں. تو اس میں یہ ایک پروگرام ہے کہ وہ چاہتے ہیں کہ پی ٹی آئی کو دفاعی پوزیشن پر رکھا جائے تاکہ وہ نہ تو احتجاج کر سکے اور نہ ہی وہ اس طرح سے جلسے جلوس جس طرح سے وہ پہلے فری ہینڈ ملا ہوا تھا ان کو وہ نہ مل سکے. اور ایک طرف جب یہ مسلم لیگ نون جلسے کر رہی ہوگی، جب کیمپین کرے گی، اور دوسری طرف پی ٹی آئی کی گرفتاریاں اور ان کے اوپر جس طرح کی کل فیاض چودھری کے اوپر آپ خاموشی نظر آئی ہے. میں تو یہ بات کرتا ہوں کہ کل جب کچہری میں ان کو پیش کیا گیا
اس وقت وہاں پہ حماد اظہر کے علاوہ وہاں پہ پی ٹی آئی کا ایک بھی کوئی قابل ذکر رہنما موجود نہیں تھا. پھر جب یہاں سے روانگی ہوئی ان کو تو سوائے ایک جو سابق وزیر اطلاعات فیصلہ آباد والے وہ ان کے علاوہ کسی نے ان کے وہاں پہ آپ کو ایک گاڑی روکنے کی جو آپ کو ویڈیو جاری ہوئی اس کے علاوہ کہیں کوئی نظر نہیں آیا. اور جہاں تک عمران خان صاحب کی گرفتاری کے حوالے سے جب یہ افواہ چلی تو وہاں پر بھی کوئی اتنا بڑا مجمع نہیں تھا ان کے گھر کے باہر کے بھی کہ بہت ہزاروں لوگ جمع ہو گئے ہوں گے. تو بس اسی طرح سے یہ جو صورتحال جو نظر آ رہی ہے اس میں یوں محسوس ہوتا ہے کہ جیسے گریجولی آپ کہہ سکتے ہیں کہ کہیں نہ کہیں کوئی ڈر ضرور ہے, خوف بھی موجود ہے کہ گرفتاری نہ ہو جائے, اور اسی ڈر خوف کو گریجولی بڑھایا جا رہا ہے کہ تاکہ پی ٹی آئی کے لوگوں کو دفاعی پوزیشن پر رکھا جائے اور نون لیگ اس میں اپنا اگریسو طریقے سے آگے بڑھ سکے. جی ٹھیک. امجد صاحب آخری سوال آپ سے یہ بتائیے گا کہ آج جو اہم بیٹھک ہوئی ہے وزیر اعظم ہاؤس میں سابق صدر آصف زرداری اور پی ڈی ایم سربراہ, تو آپ سمجھ رہے ہیں کہ ظاہر بہت سارے معاملات ڈسکس ہوئے ہوں گے. پنجاب اور کے پی کے میں 90 روز کے اندر جو انتخابات کا انعقاد ہے اس حوالے سے آپ سمجھ رہے ہیں کہ حکومت اس موڈ میں ہے کہ اس آئینی تقاضے کو پورا کیا جائے؟ جی میں دیکھیے بہت سارے لوگ اس کے اوپر سوال اٹھا رہے ہیں کہ شاید یہ ڈیلے کر دیا جائے, لیکن میری رائے ہے, میرا خیال ہے کہ جی کہ یہ جو صورتحال نظر آ رہی ہے یا جس طرح کے معاملات تیزی کے ساتھ آگے بڑھتے ہوئے نظر آ رہے ہیں اس سے یوں محسوس ہوتا ہے کہ حکومت اب اس موڈ میں ہے کہ یہ جو صوبائی اسمبلیوں کے 2 صوبائی اسمبلیوں کے انتخابات ہیں یہ کروا دے گی. کیونکہ اگر جس طریقے سے اب پچھلے 2-3 دن سے میں نے آپ کو سے ذکر کیا نا کہ جس طرح سے یہ ڈیولپمنٹ ہو رہی ہے اور جس طرح سے نون لیگ اس میں دفاعی پوزیشن پہ لا رہی ہے پی ٹی آئی کو, اس سے یہ لگتا ہے کہ یہ الیکشن وقت پہ کروانے کے موڈ میں ہے. اور یہ تیاریاں جتنی بھی ہو رہی ہیں اس وقت وہ ساری اسی وجہ سے ہیں کہ اور وہ جیتنا چاہتے ہیں. مین میں آپ سے یہ عرض کرتا ہوں کہ وہ ان کے خیال میں یہ الیکشن کروانا بہتر ہے, اور وہ صوبائی اسمبلی کا خصوصی طور پر پنجاب اسمبلی کا الیکشن جیت کر وہ جب قومی اسمبلی کا الیکشن جب بھی ہو جس وقت بھی ہو تو وہ پھر اس پوزیشن میں ہوں گے کہ یہاں پہ اس الیکشن کے اوپر اثر انداز ہو سکیں. یہی ویسے کوشش پی ٹی آئی کی بھی تھی, لیکن اب صورتحال دوسری طرف یعنی ہوا کا رخ نظر آ رہا ہے کہ یہ اب نون لیگ اس موڈ میں ہے کہ وہ الیکشن کروائے اور الیکشن جیتے پنجاب میں. خیبر پختونخوا کے حوالے سے ابھی چونکہ بعد میں الیکشن ہونے ہیں, اگر پنجاب کا الیکشن مسلم لیگ نون جیت جاتی ہے تو پھر جو خیبر پختونخوا کے نتائج ہوں گے یا وہاں پہ جو عوامی ایک ہوتا ہے کہ نفسیاتی اثر بھی ہوتا ہے اس کے اوپر, تو وہ بھی شاید ہو سکتا ہے پھر وہاں پہ پی ٹی آئی لوز کر جائے. ٹھیک, بہت شکریہ امجد صاحب, آپ نے اپنا موقف دینے کے لیے پروگرام میں جوائن کیا. ناظرین, ہاٹ ایشو پروگرام جو وقت پڑے تے پنجی پجانی تے پہتو, ایندڑ پروگرام تائیں ڈیندا اجازت. اللہ واحد.